परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी रूस खां सस्तो तेल ख़रीद करण जे ॿिनि लफ़्ज़नि में तरदीद करे छॾी। मीडिया सां ॻाल्हाईंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो चयो त असां न रूस खां तेल ख़रीद कयो आहे ऐं न ई उन जी कोशिश करे रहिया आहियूं। उन वज़ाहत कंदे ॿुधायो त पाकिस्तान में रूसी तेल खे साफ़ करण जो निज़ाम ई मौजूदु न आहे या जंहिं सबबु असां रूसी तेल ख़रीद करे सघूं। भारत में रूसी तेल साफ़ करण जो निज़ाम मौजूदु आहे। उन चयो त असां रूस खां तेल न पर कणक ख़रीद करे रहिया आहियूं। परॾेही वज़ीर चयो त मुस्तक़बिल में असां कोशिश करे सघूं था त पाकिस्तान में रूसी तेल साफ़ करण जो निज़ाम लॻाए सघूं, पर फौरी तौर ते उन जो को बि इम्कान न आहे। सस्तो तेल ख़रीदण बाबति ॻाल्हियूं कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अॼुकल्ह को बि रिआयती अघनि ते तेल नथो ॾिए। हुन चयो त सस्तो तेल ख़रीद करण जूं ॻाल्हियूं हक़ीक़तनि ते ॿधल न आहिनि। बिलावल भुट्टो चयो त पाकिस्तान तवानाई बाबति पेश ईंदड़ मसइलनि खे मुंहुं ॾियण जी कोशिश करे रहियो आहे। रूस ऐं यूक्रेन विच में जंग खां पोइ यूरोप रूसी तेल ऐं गैस ते भाड़ियो आहे, पर पाकिस्तान न हिन रिआयती अघनि ते रूस खां तेल जी ख़रीदारी वारी ॻाल्हियुनि ते ट्रक जी बथी करार ॾेई छॾियो। यादि रहे त पेट्रोलियम बाबति ममलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक कुझु ॾींहं अॻु ई बयानु ॾिनो हो त रूस पाकिस्तान खे रिआयती अघ ते ख़ाम तेल ॾींदो, जॾहिं त हुन ताज़ो ई पेट्रोलियम जी वज़ारत जे अमलदारनि सां गॾु रूस जो दौरो पिणु कयो हो। तोशाखाना केस में तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान सां गॾोगॾु संदसि घरवारी बुशरा बीबी जो नालो बि साम्हूं अची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे घरू ऐं कानूनी मामलनि बाबति ख़ासि मददगार अता तारड़ इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इमरान ख़ान तोशाखाना जा तोहफ़ा विकिरो करे रिकॉर्ड करप्शन कई। काबीना जे रूल्स मूजिबि 30,000 खां वधीक महांगनि तोहफ़नि खे पंहिंजो पाण वटि रखी सघे थो, पर विकिरो नथो करे सघे। अता तारड़ चयो त हिकु कंपनी ख़ातून अवल खे हीरनि जो सेट गिफ्ट कयो, जंहिंजी क़ीमत 3.3 अरब आहे, जॾहिं त ख़ज़ाने मां उन जा सिर्फ़ 90 लख रुपया जमा कराया विया। ख़ातून अवल जे लाइ 1.25 अरब रुपयनि जे सोने जे सेट जे बदिले अकाउंट में 29 लख जमा कराया विया। झुमकनि में 2 ब्रेसलेट्स जो सेट 2 ख़ातून अवल खे तोहफ़े में ॾिनो वियो। हुन चयो त इमरान ख़ान 45 करोड़ रुपयनि जो तोहफ़ो 5 लख रुपयनि में ख़रीद कयो। वाइट गोल्ड वारी रोलेक्स घड़ी जी क़ीमत 48 लख रुपया लॻाई वई। हीरनि घड़ियुनि हार जी मालियत 6 रोड रावलपिंडी जे प्लाज़ा मां लॻाई वई। रसीदूं बि हथ सां ठारायूं वयूं, जंहिंमें मुकमल तफ़सील नाहिन लिखिया विया। अता तारड़ चयो त 4.96 अरब मालियत जा तोहफ़ा सरकारी ख़ज़ाने में 1 करोड़ 25 लख रुपयनि जमा कराए ख़रीद कया विया। ख़ातून अवल खे मिलंदड़ मुंडी जी अञा ताईं का बि ख़बर नाहे पइजी सघी उहा केॾांहुं वई। चोरी कयल सामान इमरान ख़ान वटि आहे, जंहिंखे हूअ जल्द खां जल्द वापसि करे छॾे। हुन वधीक चयो त तोशाखाना केस जी जांच करे रहिया आहियूं, जंहिंमें वधीक इंकशाफ साम्हूं अची रहिया आहिनि। चमन में पाक अफ़गान बॉर्डर ते सरहदी फोर्सेस विच में जंगबंदी थी वई आहे, जंहिंखां पोइ इलाइक़े में ज़िंदगी मामूल ते अची वई आहे। सिक्योरिटी अख़्तियारनि मूजिबि जंगबंदी खां पोइ बाब दोस्ती ते ॿितरफ़ो वापार ऐं कस्टम ट्रेड जूं मामूल वारियूं सरगर्मियूं जारी आहिनि। सिक्योरिटी अख़्तियारनि जो चवणु आहे त चमन बॉर्डर जे इलाइक़े में ज़िंदगी मामूल ते अचणु शुरू थी वई आहे, पर कंहिं बि हंगामी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ सिक्योरिटी हाई अलर्ट आहे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं चमन बॉर्डर ते पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान फोर्सेस विच में फायरिंग जी ॾे-वठि थी हुई। अफ़गान फोर्सेस तरफ़ां पाकिस्तान जी शहरी आबादी ते गोलाबारी कई वई हुई, जंहिं सबबु औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ, जॾहिं त पाकिस्तानी फोर्सेस तरफ़ां बि जवाबी कार्रवाई अमल में आंदी वई हुई, जंहिंमें अफ़गान चेक पोस्टनि खे तबाह कयो वियो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पुटु सलेमान शहबाज FIA में पेश थी वियो। FIA तर्जुमान मूजिबि FIA एंटी करप्शन सर्किल लाहौर में रमज़ान शुगर मिल्स बेनामी अकाउंट्स बाबति दाख़िल केस जी जांच में सलेमान शहबाज बाक़ाइदा शामिल थी वियो आहे। FIA तरफ़ां उन मौक़े ते शुरूआती जांच खां पोइ सलेमान शहबाज खे हिकु सवालनामो ॾिनो वियो, जंहिंजो जवाब ॾियण लाइ हुन कुझु वक़्तु घुरी वरितो। सलेमान शहबाज FIA जे सवालनि जो लिखत में जवाब जमा कराईंदो। FIA मूजिबि रमज़ान शुगर मिल्स
हाफिज़ जे बेनामी अकाउंट्स जे हवाले सां दाख़िल कयल केस में जांच जारी आहे। यादि रहे त सलेमान शहबाज केस नंबर 39/2020 थाणे FI एंटी करप्शन सर्किल लाहौर जे सिलसिले में इस्लामाबाद हाई कोर्ट मां हिफ़ाज़ती ज़मानत हासिल कई हुई, जंहिंखां पोइ हू अॼु केस जी जांच में शामिल थी वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट केस में सलेमान शहबाज जे 14 ॾींहनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कंदे FI खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो हो। पाकिस्तान अवामी मुस्लिम लीग जे सरबराह ऐं अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त PDM इमरान ख़ान खे भित सां लॻाए नाअहल कराइण चाहे थी। ही चाहिनि था त मौजूदा हुकूमत जो मुद्दो वधे, जंहिं करे हूअ चूंडनि खां भॼण चाहिनि था। समाजी राब्तनि जी वेबसाइट ट्विटर ते पंहिंजे पैगाम में शेख रशीद चयो त 75% अवाम जेका इमरान ख़ान सां गॾु आहे, ही उन्हनि जो गलो दॿाइण चाहिनि था। मौजूदा हालतनि में इमरान ख़ान वटि असेंबलियूं टोड़ण खां अलावा ॿियो को बि रस्तो न रहियो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर चयो त 16 डिसंबर उहो खूनी ॾींहुं आहे जंहिं पेशावर जे आर्मी पब्लिक स्कूल में 8 साल अॻु असांजे ॿारनि खे शहीद कयो वियो ऐं उहा दहशतगर्दी ॿीहर कर खणी रही आहे। काल्ह 2 अहम दहशतगर्द रावलपिंडी इस्लामाबाद मां गिरफ़्तार थिया आहिनि, जेका इंतहाई ॻणती जोगी ॻाल्हि आहे। शेख रशीद चयो त डॉलर जो मुल्ह वधी रहियो आहे, मुल्क जूं टेक्सटाइल मिलूं बंदि थी रहियूं आहिनि। IMF सां सियासी अदम इस्तेहकाम ख़तरे जी निशानी आहे। इमरान ख़ान वटि असेंबलियूं टोड़ण खां अलावा ॿियो को बि रस्तो न आहे। ऑल पाकिस्तान पब्लिक ट्रांसपोर्ट ओनर्स फेडरेशन पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि में वॾी घटिताई जो मुतालबो करे छॾियो आहे। तर्जुमान ऑल पाकिस्तान पब्लिक ट्रांसपोर्ट ओनर्स फेडरेशन मुतालबो कयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में 50 रुपया फ़ी लीटर घटि कई वञे। ऑल पाकिस्तान पब्लिक ट्रांसपोर्ट ओनर्स फेडरेशन जे तर्जुमान चयो आहे त हुकूमत 8 महीननि दौरान रिलीफ ॾियण में नाकाम रही आहे। डीज़ल ऐं पेट्रोल जी क़ीमत में वाध सबबि ट्रांसपोर्ट जो कारोबार तबाह थी चुको आहे। ॿिए तरफ़ पाकिस्तान बिज़नेस काउंसिल हुकूमत तरफ़ां तेल जी क़ीमतनि में घटिताई खे IMF सां कयल वाइदनि ख़िलाफ़ करार ॾींदे चयो आहे त सियासी महांगाई पाकिस्तान खे दिवालिपणी तरफ़ खणी वञी सघे थी। सस्तो तेल परॾेही मटासटा में बचत बदिरां घटिताई जो सबबु बणिजंदो। मरहूम आमिर लियाकत जी टीं घरवारी दानिया शाह जी गिरफ़्तारी ते संदसि माउ बुशरा इक़बाल मथां धीअ खे अगवा जो इल्ज़ाम लॻाए छॾियो आहे। दानिया शाह जी माउ सलमा निजी TV सां ॻाल्हियुनि दौरान धीअ जी गिरफ़्तारी ते ॻाल्हाईंदे लुड़क लाड़े वेठी। हुन आमिर लियाकत जी अॻूणी पहिरीं घरवारी मथां इल्ज़ाम लॻाईंदे चयो त बुशरा ई आहे जंहिं सभु कुझु कयो आहे, बुशरा ई आहे जंहिं केस कयो, बुशरा ई आमिर लियाकत खे क़त्ल करायो ऐं हाणे हुन मुंहिंजी धीअ खे अगवा करायो आहे। दानिया जी माउ ॿुधायो त केतिरनि ई पुलिस एहलकारनि असांजे घर में दाख़िल थी मारकुट कई ऐं उन्हनि चयो त अव्हां जो पाड़ेसरनि सां झेड़ो थियो आहे, अव्हां सदर थाणे ते अचो। उन खां पोइ पुलिस वारा दानिया खे पाण सां गॾु वठी विया, पर जॾहिं असां थाणे ते पहुतासीं त उते केर बि न हो। सलमा बीबी वधीक चयो त बुशरा तरफ़ां अॻु बि असांखे धमकियूं ॾिनियूं वयूं हुयूं, पर असां सबुर कयो। असांखे ख़बर न हुई त हू असां ते एतिरो ज़ुल्म कंदी। हुन चयो त असांखे कुझु न घुर्जे, असां माफ़ीनामो लिखण लाइ बि तयारु आहियूं। दानिया जी अमड़ मूजिबि असांखे ख़बर न हुई त बुशरा एतिरी बेरहम ऐं ख़तरनाक हूंदी। असांखे कुझु बि न घुर्जे। मां पंजाब जे वॾे वज़ीर नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ खे अपील थी करियां त धीअ खे बाज़ियाब करायो वञे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं साइबर क्राइम सर्किल पंजाब जे इलाइक़े लोधरान में कार्रवाई कंदे मरहूम MNA आमिर लियाकत जी टीं घरवारी खे गिरफ़्तार कयो हो। आर्मी पब्लिक स्कूल सान्हे खे 8 साल गुज़री विया। 8 साल अॻु दहशतगर्दनि मासूम ॿारनि खे दहशतगर्दी जो निशानो बणायो हो।
जंहिं सबबि 147 ॼणा शहीद ऐं केतिराई ज़ख़्मी थी पिया हुआ। 16 डिसंबर 2014 ते मुल्क जी तारीख़ जो अलमनाक वाक़ियो पेश आयो। इल्म दुश्मन 6 दहशतगर्द आर्मी पब्लिक स्कूल जी भित टिपी स्कूल में दाख़िल थिया। जदीद हथियारनि सां लैस पैरामिलिट्री फोर्सिस जूं वर्दियूं पातल दहशतगर्दनि शागिर्दनि मथां अंधाधुंध फायरिंग कई, जंहिं सबबि मासूम शागिर्द ऐं बेगुनाह उस्ताद रत में ॻाढ़ा थी विया। गुलनि जी ख़ुशबूअ सां महकंदड़ स्कूल कुझु ई लम्हनि में बारूद जी बूअ सां आलूदा थी वियो। हमले खां पोइ फौरी तौर ते सिक्योरिटी फोर्सिस स्कूल खे घेरो कयो ऐं डिघी ऑपरेशन खां पोइ पाबंदी मरियल तंज़ीम तहरीक तालिबान पाकिस्तान जे 6 आफ़गाती बमबारनि खे मारे छॾियो। वाशी दहशतगर्दनि जे हमले में 122 मासूम शागिर्दनि समेत 147 ॼणा शहीद थिया। शहीदनि में स्कूल जी प्रिंसिपल ताहिरा काज़ी बि शामिल आहे, जंहिंमें हमले दौरान बेमिसाल बहादुरी जो मुज़ाहिरो कंदे केतिरनि ई ॿारनि खे स्कूल मां गॾियो। दहशतगर्दनि सां मुक़ाबले में 2 ऑफिसरनि समेत 9 सिक्योरिटी एहलकार बि ज़ख़्मी थिया। आर्मी पब्लिक स्कूल हमले में मुलवस 6 दहशतगर्दनि खे सिक्योरिटी फोर्सिस गिरफ़्तार कयो, जिन खे मिलिट्री कोर्ट फाही जूं सज़ाऊं ॿुधायूं। आर्मी पब्लिक स्कूल सान्हे खां पोइ नेशनल एक्शन प्लान जोड़ियो वियो, जंहिं सबबि क़बाइली इलाइक़नि मां दहशतगर्दी जो ख़ात्मो मुमकिन थियो। शहीदनि जा वारसनि अॼु बि पंहिंजनि प्यारनि खे यादि कंदा आहिनि त संदन अखियूं ॻोढ़नि सां भरिजी वेंदियूं आहिनि, पर जॾहिं कुर्बानी ॾींदड़ शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कयो वेंदो आहे त संदन हौसला वधी वेंदा आहिनि। तकराई ट्वीट केस में पाकिस्तान तहरीक इंसाफ जे सेनेटर आज़म खान सवाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो हिकु दफ़ो ॿीहर मुलतवी थी वियो आहे। तहरीक इंसाफ अॻवान आज़म सवाती तरफ़ां तकरारी ट्वीट केस में ज़मानत वारी दरख़्वास्त खां पोइ गिरफ़्तारी ते अॼु बि महफ़ूज़ कयल फ़ैसिलो न ॿुधायो वियो। नए मुक़रर थींदड़ जज आज़म खान अञा ताईं बतौर स्पेशल जज सेंट्रल इस्लामाबाद जो चार्ज न संभालियो, जंहिं सबबि स्पेशल प्रोसिक्यूटर राजा रिज़वान अब्बासी ऐं मुआवने वकील बाबर आवान अदालत में पेश थी वापसि रवाना थी विया। आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 19 डिसंबर ताईं मुलतवी कई वई आहे। यादि रहे त उन खां अॻु तब्दील थींदड़ जज राजा आसिफ दुरिन जा दलील ॿुधण खां पोइ आज़म सवाती जी ज़मानत जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो, पर कानून वारी वज़ारत इस्लामाबाद हाई कोर्ट जी दरख़्वास्त ते स्पेशल जज सेंट्रल राजा आसिफ मामू जी बदली इस्लामाबाद हाई कोर्ट ॾांहुं करे छॾी हुई। उबावड़ो जी शुगर मिल मां नौजवान मुलाज़िम जो लाश हथ अचण बाद कातिलुनि जी गिरफ़्तारी लाइ शहर में धरणो हयो वियो आहे। नौजवान जे वारसनि शहरनि सियासी समाजी तंज़ीमनि ऐं क़ौम परस्त अॻवाननि जी वॾे अंग में धरणे में शिरकत कई। वारसनि ऐं मुज़ाहिरीन चयो त जुनेद मलिक खे शुगर मिल अंदरि क़त्ल कयो वियो। पुलिस कातिलुनि जी गिरफ़्तारी लाइ का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। उन्हनि चयो त मिल इंतज़ामिया 3 ॾींहंनि ताईं कूड़ ॻाल्हाईंदी रही त जुनेद मलिक मिल जे अंदरि नाहे। 3 ॾींहंनि बाद संदसि लाश निकितो। वारसनि ऐं मुज़ाहिरीन पारां मिल इंतज़ामिया खे बि जांच में शामिल करण जो मुतालबो कयो वियो आहे। मिर्ज़ापुर जे कचे में गुज़िरियल राति क़त्ल थियल 3 औरतुनि जा मढ़ जनाज़े निमाज़ बाद मिटी माओ हवाले कया विया आहिनि। ॻोठ ड्रिगपुर में कलोड़ा दुर जे हथियारबंदनि घर ते हमिलो करे 3 औरतुनि खे क़त्ल कयो। मिसमात हसीना खातून, बशीर खातून ऐं बख्तावर जोणी जो जा जनाज़ा खॼण दौरान क़यामत सुगरा वारा मंज़र नज़र आया। 3 औरतुनि जे क़त्ल बाद कलोड़ा ऐं जोणे जा धुरियुनि में छिकताण जारी आहे। पुलिस के बि क़दम न खंया आहिनि। APS पेशावर सान्हे खे 8 साल मुकमल, गम अॼु बि ताज़ा। शहीद ॿारनि समेत 150 शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मुख्य तक़रीब आर्मी पब्लिक स्कूल पेशावर में थींदी।
8 साल अॻु दहशतगर्दनि पिशावर में आर्मी पब्लिक स्कूल ते हमलो करे शागिर्दनि समेत 150 माण्हुनि खे शहीद कयो हो। ॿिए पासे वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां APS सानिए जे ॼाणे ते बयान जारी कयो आहे त वज़ीर आज़म मूजिबि 16 डिसंबर दहशतगर्दी ख़िलाफ़ सॼे पाकिस्तान जो हिकु आवाज़ थियण जो ॾींहुं आहे। वज़ीर आज़म चयो त पुराणे गम खे अॼु बि विसारे नथो सघिजे। अॼोके ॾींहुं सानिए जे शहीदनि सां अक़ीदत ऐं वारसनि सां ॾुख वंडण जो ॾींहुं आहे। पाकिस्तानी क़ौम कॾहिं बि पंहिंजे शहीदनि जे क़ुर्बानीनि खे नथी विसारे सघे। सोबोदरो में दिफ़ा पाकिस्तान जिंदाबाद मूवमेंट तरफां 16 डिसंबर जे साने में शहीद थी वियल शागिर्दनि खे ख़राज तहसीन पेश करण लाइ पाकिस्तानी झंडा हथनि में खणी हिंगोरजा बाईपास खां सिटी प्रेस क्लब हिंगोरजा ताईं रैली कढी वई। दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई, जंहिंजी अॻवानी दिफ़ा पाकिस्तान जिंदाबाद मूवमेंट तालके सदर मीर खान खोड़ो कई। रैली में पाकिस्तान दिफ़ा मूवमेंट तालके उहिदेदारनि आसिफ अली सातो, इज़हार अली चन्ना, इरफान अली लाशारी, रब नवाज़ वाटियो, असद अली जोकियो ऐं सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। पाकिस्तान दिफ़ा मूवमेंट तालके सदर मीर खान खोड़े रैली में तकरीर कंदे चयो त 16 डिसंबर वारे ॾियारे खुलेआम जेका दहशतगर्दी कई वई उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। स्कूलनि, मस्जिदनि ऐं दरगाहनि खे खून सां रंगीन करण वारनि खे ख़ुदा गर्क करे ऐं पिशावर साने में शहीद थी वियल शागिर्दनि खे ख़राज तहसीन पेश कयूं था। रैली में पाकिस्तान, पाक फौज, ISI, पाक रेंजर्स जिंदाबाद जा नारा पिण लॻाया विया।